पाछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अचण करे जोही छिने खां रोड ॿुॾी विया आहिनि। काज़वे पाणी हेठि अचण सबबि टंडो रहीम छिने ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी दादू ताईं पहुचण लाइ सख़्तु परेशान आहिनि। काछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अचण करे जोही छिने जा रोड ॿुॾी विया आहिनि। काज़वे पाणी हेठि अचण सबबि टंडो रहीम छिने ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी दादू ताईं पहुचण लाइ सख़्तु परेशान आहिनि। काछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अचण करे जोही छिने जा रोड ॿुॾी विया आहिनि। काज़वे पाणी हेठि अचण सबबि टंडो रहीम छिने ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी दादू ताईं पहुचण लाइ सख़्तु परेशान आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं, काछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अचण करे जोही छिने जा रोड ॿुॾी विया आहिनि। काज़वे पाणी हेठि अचण सबबि टंडो रहीम छिने ऐं ॿियनि ॻोठनि जा रहवासी दादू ताईं पहुचण लाइ सख़्तु परेशान आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त काछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अचण करे जोही छिने जा रोड ॿुॾी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे काछे खां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर मुर्तज़ा लाशारी। जी मुर्तज़ा, काछे में ताज़नि बरसातुनि बाद नयूं वही अची वियूं आहिनि, इन बाबति आगाह कजो। बिल्कुल काछे में ताज़नि बरसातुनि ॿीहर जबलुन आहिनि। राति देर सां बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ टंडो रहीम ख़ान जी नए अंगे जेका वही आई आहे। नए वही अचण करे पाणी जेको आहे छिनी तरफ़ रवां दवां थियो ऐं उन खां पोइ मंछर खां छोड़ थियणु लॻो। पाणी अचण समय ते केतिरनि ई ॻोठनि जो रस्तो जेको आहे पाणी में ॿुॾी वियो आहे। मुसाफ़िरनि इलाइक़े वासियुनि सख़्तु कावज़ इज़हार कंदे चयो त ठेकेदारनि जी लापरवाही ऐं नाटक कम काज़वे ज़मीन जी सतह खां हेठि ठाहिया विया आहिनि, जंहिं सबबि हर भेरे बरसातुनि में पाणी गॾु थी बीह वञे थो। इलाइक़े जा माण्हू दरबदर थिया थियनि था। हुननि चयो त जेकॾहिं काज़वे ज़मीन जी सतह खां मथे न थियो, मज़बूत बुनियादनि सां न ठाहियो वियो त हर साल इलाइक़े वासी अहिड़ी ॾुखयाइनि खे ऐं मुसीबतनि में फाथल हूंदा। ठीकु आहे मुर्तज़ा, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।